अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मिरर में अवां के भली कार आऊं आहियां अवां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼु असां सनतुनि वारे खाते जे मातहत इदारे सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन जी तबाही जो ज़िक्र कंदासीं, जेको इदारो 1972 में क़ाइमु त नंढियुनि सनतुनि खे हथी ॾियण ऐं हथ जे हुनर खे तरक़ी वठाइण लाइ थियो हो, पर कामोरनि जी नाअहली, अदम दिलचस्पी ऐं गैर क़ानूनी भर्तियुनि तोड़े तरक़ियुनि जे करे इहो इदारो हिन वक़्तु तबाही जे कंधे ते पहुतल आहे। अॼोके प्रोग्राम में असां पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदासीं त नंढियुनि सनतुनि खे तरक़ी वठाइण लाइ क़ाइमु कयल इदारो कीअं माली बहिरान जे भर चढ़ी वियो, कीअं इज़ाफ़ी भर्तियूं करे बाअसरनि माण्हुनि पंहिंजनि मिटनि माइटनि, सालनि, भेणीवनि ऐं ॿियनि खे अहम उहिदनि ते विहारियो। नाज़रीन खे इहो ॿुधाईंदासीं त नंढियूं सनतूं क़ाइमु करण लाइ मुख़्तलिफ़ ज़िलनि में अलाट थियल प्लाट्स कीअं बाअसरनि पाण वटि रखी छॾिया ऐं हिन वक़्तु केतिरनि प्लाटनि ते कब्ज़ा थी विया आहिनि ऐं कोशिशि कंदासीं त सनतुनि वारे खाते जे वज़ीर साहब जी कारकर्दगी बि अव्हां जे साम्हूं आणियूं। सिंध में नंढियुनि सनतुनि खे हथी ॾियण ऐं हथ जे हुनर खे तरक़ी वठाइण लाइ क़ाइमु कयल सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन तबाह थी वई। नाअहली, अदम दिलचस्पी, करप्शन, गैर क़ानूनी भर्तियुनि ऐं तरक़ियुनि सबबि सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन माली बहिरान जे भर चढ़ियल। सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ जे तरक़ीअ लाइ क़ाइमु थियल इदारो हुकूमत ते बोझ बणियल। सिंध हुकूमत हर साल 40 करोड़ रुपयनि जी ग्रांट ॾेई थी। सिंध सिमाल कारपोरेशन जे कामोरनि ऐं सनतुनि खाते जे इख़्तियारनि जी नाअहली अलाट थियल 1625 प्लाट्स ते सनतूं न लॻियूं। सखर, लाड़काणो, दादू, मिठी, मीरपुर ख़ास ऐं ॿियनि ज़िलनि में नंढियूं सनतूं त न लॻियूं। अलाट थियल 286 प्लाट्स ते कब्ज़ा थी विया। सनतुनि वारे खाते जे सूबाई वज़ीर जी अदम दिलचस्पी ऐं लापरवाही। 17 अगस्त 2022 खां पोइ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स जो इजलास ई न थियो। कारपोरेशन जो MD कामोरे नईम कुरैशी ते महिरबान। डायरेक्टर एडमिन, डायरेक्टर सखर ऐं लाड़काणे जूं चार्जिस संदसि हवाले थियल। सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन में पंहिंजा नवाज़ी, बाअसर माण्हुनि जा मिट माइट, कंहिंजा साल त कंहिंजा भेणीवा भर्ती थियल। हथ जे हुनर खे तरक़ी वठाइण लाइ कश्मीर में क़ाइमु थियल हैंडीक्राफ्ट डेवलपमेंट सेंटर फंड्स न हुजण करे बंदि थी वियो। रेडीमेड गारमेंट्स ट्रेनिंग सेंटर, ग्लास प्रोटेक्ट डेवलपमेंट सेंटर ऐं हैदराबाद में चमड़े जे बूटनि जो सेंटर्स बि फंड जी खोट सबबि बंदि थी वियो। सनतुनि वारे खाते जे मातहत इदारे सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन जे अरबे रुपयनि जी मिल्कियत 3 वाल थी वई। अदालती हुक्मनि ते जुड़ियल कमेटी सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ जे मिल्कियत 3 वाल कंदड़ समूरा किरदार वाइखा कया, पर संदन ख़िलाफ़ कार्रवाई न थी। सनतुनि वारे खाते जे मातहत इदारे सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन में थियल तबाही वारे मामले ते ॻाल्हि ॿोल लाइ असां सां मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर सगीर चांडियो। सगीर, वरी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। सगीर, सभ खां पहिरियां इहो ॿुधाइजो त सनतुनि जे मातहत इदारो सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन कॾहिं क़ाइमु थियो ऐं इन इदारे जोड़ण जा असल मक़सद कहिड़ा हुआ? छा इहे मक़सद हासिल थी सघिया आहिनि? वॾी महिरबानी रोशनी। सिंध जी सनतनि वारे खाते जी कारकर्दगी असीं गुज़िरियल हफ़्ते बि ॿुधाई। सिंध जे सनतनि वारे खाते जी कारकर्दगी जेका आहे उहा का बहितर न आहे। ख़ासि तौर ते गुज़िरियल 4 सालनि में जेका सनतूं जेके आहिनि उहे बंदि थी वियूं आहिनि ऐं साइट जो मां अव्हांखे ॿुधायो त गुज़िरियल हफ़्ते त 486 जेके आहिनि उहे साइट जूं सनतूं बंदि थी वियूं आहिनि। उनमें इन्हनि जी नाक़स रिथाबंदी जे करे इहे साइट जूं सनतूं बंदि थियूं। हाणे पाण ॻाल्हि कयूं था सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन जी, जेकी नंढियुनि सनतनि खे हथी वठाइण जे लाइ या हथ जे हुनर खे जेको आहे उहो तरक़ी वठाइण जे लाइ ही सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कारपोरेशन वारो इदारो जेको आहे उहो 1972 में ठहियो। हिन खे ॾिसो केतिरा ई साल थी विया आहिनि, पर तव्हां ॾिठो हूंदो त ही इदारो जेको आहे हथ वठी तबाह कयो वियो आहे। हिन इदारे में जेके आहिनि उहे इलाही सारा मसइला आहिनि ऐं हिन वक़्तु हीउ इदारो जेको आहे उहो हुकूमत ते बोझ बणियल आहे। त हिन जेके हिन जा मक़सद हुया उहे मक़सद जेके आहिनि उहे हासिल न आहिनि थी सघिया। इनमें जेके हथ जे हुनर ख़ासि तौर ते जेकी हथ जेके बर्थ जो कमु आहे या जेके थांव ठाहिया वेंदा आहिनि ऐं ॿियो काशी जो कमु आहे समेत मुख़्तलिफ़ जेको हथ जो हुनर आहे उन्हनि खे हथी वठाइण जे लाइ हिननि जो असुलु कमु आहे। ऐं ॿियूं नंढियूं सनतूं जेके आहिनि उहे लॻाइणियूं आहिनि। हिननि खे अरबे रुपयनि जूं मिल्कियतूं बि जेके आहिनि हिननि जूं आहिनि, पर हीउ इदारो जेको आहे उहो मुसलसल नाकाम रहियो आहे मक़सदु हासिल करण में, छाकाणि जो इन में
माज़ी में ईअं थियो आहे ॼण इन में को कानून न हुजे ऐं हिकिड़ी फैमिली एसोसिएशन तरीक़े सां हिननि खे हलायो वियो आहे। यानी हिकु ई घर जा जेके आहिनि उहे 10 माण्हू इन खाते में जेके आहिनि उहे भर्ती थियल आहिनि। इन करे हीउ खातो जेको आहे जेतिरी हिन में जेका उहा पोइ मतिलबु उनमें माण्हू कमु करे सघनि पिया, उनखां ॿीड़ ते हिन में माण्हू भर्ती कया विया ऐं इदारो जेको आहे हिन वक़्तु तबाह आहे ऐं जंहिं मक़सद लाइ ठाहियो वियो हो उहे मक़सद जेके आहिनि उहे हासिलु न करे सघियो आहे। जी अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जेको इदारो ठाहियो वियो त नंढियुनि सनअतनि खे तरक़ी वठाइण लाइ ठाहिरायो वियो हो, त इहो खसारे में कीअं आयो आहे? ॾिसो, सिंध जे सनअतनि वारे खाते जो जेको माज़ी में सिद्दीकी रऊफ़ सिद्दीकी जेको आहे वज़ीर हुयो, उन जे दौर में धड़ाधड़ जेके आहिनि उहे भर्तियूं कयूं वयूं। साइट में बि गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं थियूं ऐं सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन में बि समन जी तादाद में भर्तियूं थियूं। त उन जे लाइ कंहिं बि क़िस्म जो का बि क़ानूनी घुरिजूं जेके आहिनि उहे पूरियूं न थियूं ऐं उन्हनि जेका आहे माण्हुनि जी लोध जेका आहे उहा भर्ती कई वई। त जेके हाणे उते जिते जाइ हुई 15 माण्हुनि जी, त उते हिननि 3 माण्हू जेके आहिनि उहे भर्ती करे छॾिया। ईअं ई जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके MDs रहिया उन्हनि बि पंहिंजा मिट माइट जेके आहिनि उहे भर्ती करे छॾिया। साइट वारे जेका उहा इदारे जी बि साॻी सूरत हाल रही, पर स्मॉल इंडस्ट्रीज़ जी अञा इन खां वधीक जेका उहा सूरत हाल ख़राबु आहे। हिन वक़्तु इन ई सबबनि जे करे जेको आहे हीउ इदारो जेको आहे उहो तबाहाली जो शिकार आहे ऐं जेकी सिंध जूं जेके नंढियूं सनअतूं आहिनि उहे बंदि थी वियूं आहिनि ऐं जेके हिननि जा प्लाट्स जेके आहिनि उहे इस्तेमालु जेके आहिनि न थी सघिया आहिनि। इन करे जेके आहिनि हीअ सिंध जे सनअतनि वारे खाते जी मातहत जेका कॉर्पोरेशन आहे उहा जेका आहे कॉर्पोरेशन उहो पंहिंजो मक़सदु जेका आहे हासिलु करण में नाकाम थी वई आहे। इन सिलसिले में जेके सनअतनि वारे खाते जो सूबाई वज़ीर जंहिंजो कमु आहे उहो इन बोर्ड जो मतिलबु चेयरमैन बि आहे, उन जे बावजूदि बि जेको आहे हू उनखे टाइम नाहे मिली सघियो जो हू इनखे वक़्तु ॾिए ऐं सिंध जे सनअतनि नंढनि सनअतनि जी जेका आहे उहा तरक़ी वठाइण जे हवाले सां के कोशिशूं करे, पर हुन जेको आहे उहो टाइम न ॾिनो ऐं इन जे करे हीउ इदारो जेको आहे उहो तबाह थी वियो। मुसलसल जेको हीउ इदारो जेको आहे उहो तबाहाली जो शिकार थियण वारे पासे वञी रहियो आहे ऐं हिन वक़्तु सख़्तु माली बहरान जो शिकार आहे ऐं हिन खे जेका आहे सिंध हुकूमत ग्रांट ते जेको आहे उहो हिन इदारे खे हलाए पई। जी अच्छा सखीर, इहो ॿुधाइजो त सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन हिन वक़्तु केतिरे खसारे खे मुंहुं ॾिए पियो ऐं खसारे जे पुराव लाइ सिंध हुकूमत सालियानो केतिरी ग्रांट ॾिए थी? ॾिसो, सिंध हिन में असल में सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन में तक़रीबन जेका आहे उहा 300 खां 400 जी जेका आहे उहा वर्किंग मुलाज़िमनि जी जेका आहे उहा गुंजाइश मौजूदु आहे, पर हिननि जेको आहे उन जी जाइ ते लोध भर्ती करे छॾी आहे। यानी तक़रीबन 800 खां 1000 मुलाज़िम जेके आहिनि उहे भर्ती थियल आहिनि, यानी ॿीण ते त उहे रिटायर्ड थींदा वञनि था या कंहिंजे पघारनि जो मसइलो थिए थो या पंहिंजो उन्हनि खे तरक़ियूं मिली वञनि थियूं त उन्हनि जूं पघारूं जेके आहिनि उहे वधी वञनि थियूं। इन करे जेको आहे हीउ मुसलसल जेको आहे माली बहरान जो शिकार रहियो आहे। हिन वक़्तु बि जेको आहे उहो बहरान जो शिकार आहे ऐं इन बहरान मां नाहे निकिरी सघियो। तंहिं करे सिंध हुकूमत हाणे इहो फ़ैसिलो कयो त हिननि खे हाणे ग्रांट ॾिनी वेंदी। हालांकि हीउ इंडिपेंडेंट इदारो आहे त सिंध हुकूमत ईअं ई हमेशह ख़ासि अहिड़नि इदारनि खे उन्हनि खे हालांकि इन्हनि सिंध हुकूमत खे घुरिजे त इन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे, जेके इन में इन्वॉल्व आहिनि जिन इदारे खे तबाह कयो उन्हनि जी निशानदेही थियणु घुरिजे, उन्हनि मुलाज़िमनि जूं जेके आहिनि उहे तरक़ियूं ख़तमु करणु घुरिजनि, पर ईअं न थियो आहे। ईअं पाण मिसाल वठंदासीं कराची डेवलपमेंट अथॉरिटी जो, उन्हनि खे बि 28 करोड़ रुपए जी ग्रांट ॾिनी वञे थी। साॻियो ई उहो बि इंडिपेंडेंट इदारो आहे। हीअ बि सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जेको आहे उनखे 40 करोड़ रुपयनि जी हर साल ग्रांट ॾिनी वञे थी। त इन ग्रांट जे बावजूदि बि हीउ इदारो जेको आहे उहो माली बहरान जो शिकार आहे। केतिरनि ई मुलाज़िमनि खे जेके आहिनि उहे पघारूं वक़्त ते नथियूं मिलनि ऐं केतिरनि ई मुलाज़िमनि जूं अञा ताईं रिहतूं बि जेके आहिनि उहे आहिनि ऐं उन्हनि खे रिहतियूं न मिली सघियूं आहिनि। इन करे हीउ इदारो जेको आहे उहो तबाही वारे पासे वञे पियो। जंहिं मक़सद लाइ त ठाहियो वियो उन मक़सद त हासिलु न करे सघियो, पर जेके उन में मुलाज़िम आहिनि उन्हनि खे पघारूं ॾियण जे लाइ बि जेको आहे हिन वक़्तु मुश्किलातुनि जो शिकार आहे हीउ इदारो। ऐं हिन में जेके आहिनि उहे सिफ़ारिशी मुलाज़िम जेके आहिनि उहे लॻल आहिनि। उन्हनि मुलाज़िमनि खे जेको आहे उहे तरक़ियूं वठायूं वञनि थियूं ऐं उन्हनि खे डबल जेका आहे उहा चार्ज बि ॾिनी वञे थी। जी
अच्छा सकीर, असां वटि इहे भी रिपोर्ट्स आहिनि त सिंसिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन में पंहिंजा नवाज़ी सबबि बासरनि जा मिट माइट साला भेणीवा अहम उहिदनि ते मुक़ररु थियल आहिनि। अहिड़ियुनि रिपोर्ट्स में केतिरी सदाकत आहे? ॾिसो, सिंसिमाल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन में जेके मां तव्हांखे जीअं ॿुधायो त हिकिड़ी इहा फैमिली एसोसिएशन हिन ॼण ठाहे छॾी आहे। त हालांकि हीउ जेको अहम इदारो हुयो सिंध जे हथ जे हुनर जी जेका उहा उन्हनि खे तरक़ी वठाइजे हा। तव्हां थर में ॾिठो हूंदो त इहो कमु तमामु घणो आहे। ईअं ई ॿियनि शहरनि में जेका आहे उहे चूड़ियूं ठाही वेंदियूं आहिनि या जेके आहिनि उहे लोहियूं ठाही वेंदियूं आहिनि, हाला में तव्हां वेंदव। पर सिंसिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जेको आहे जंहिंजो हू कमु हुयो उहो पंहिंजा मक़सदु हासिलु करण में नाकाम वियो आहे। ऐं उन्हनि छाकाणि जो उते माण्हुनि जी लोध भर्ती कई वई, फ़ौज भर्ती कई वई। त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त उन में हाणे हिकिड़ो जेको आहे उहो आबिद काइम खानी साहिबु जेको आहे उहो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते MDs वारे उहिदे ते रहियो आहे। यानी हिन जो 6 भेरा जेको आहे उहो आबिद काइम खानी हिन वक़्तु उहो डायरेक्टर वारे उहिदे ते लॻल आहे। पर आबिद काइम खानी जा तव्हांखे मुख़्तलिफ़ जेके उहे माण्हू यानी वेझा मिट माइट साला भेणीवा ऐं उन जा जेके वेझा माइट आहिनि उहे इन में भर्ती थियल आहिनि ऐं उन्हनि खे तरक़ियूं बि जेके आहिनि उहे ॾिनियूं वयूं आहिनि। उन्हनि में असिस्टेंट डायरेक्टर ख़ालिद महमूद आहे ऐं असिस्टेंट सलीम नवाब, असिस्टेंट मोहम्मद नसीम ऐं असिस्टेंट हसनैन फारूक आहे, असिस्टेंट मज़हर क्लार्क आहे कलीमला ऐं क्लार्क जुनैद मक़सूद समेत ॿिया जेके इन जा माइट आहिनि यानी दर्जने इन आबिद काइम खानी जा माण्हू जेके आहिनि उहे इन सिंसिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन में लॻल आहिनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु कंहिं बि क़िस्म जी का बि जेका उहा कार्रवाई नाहे थी। नतीजे में उन्हनि खे तरक़ियूं बि जेके आहिनि उहे मिली वियूं आहिनि। अहिड़ी तरह अॻूणो जेको आहे उहो कॉर्पोरेशन में कामरो आहे सैयद अज़ीज़ुद्दीन, उन्हनि जा बि केतिरा ई जेके आहिनि उहे मिट माइट इन में भर्ती थियल आहिनि। 10 खां वधीक जेके आहिनि ईअं ई जुमन चना जेको आहे उन्हनि जा जेके आहिनि उहे दर्जने माण्हू भर्ती थियल आहिनि। उन्हनि जा पंहिंजा जेके वेझा मिट माइट जेके आहिनि उहे मेन पोस्टनि ते जेके आहिनि उहे लॻल आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आहिनि उहे पंहिंजा मिट माइट भर्ती कंदा रहिया आहिनि। यानी हिननि पंहिंजो जेको आहे इदारो हिकिड़ो फैमिली एसोसिएशन टाइप ठाहे छॾियो ऐं उन्हनि पंहिंजे ख़ानदान जे माण्हुनि खे भर्ती करे छॾियो। इन करे हीउ इदारो जेको आहे 1972 में जंहिं मक़सद लाइ ठाहियो वियो हो, हीउ इदारो जेको आहे उहो तबाही तरफ़ हलियो वियो आहे ऐं सनत जे हवाले सां कंहिं बि क़िस्म जी का बि जेका उहा तरक़ी जेका उहा न थी सघी आहे। हथ जे हुनर जी तरक़ी जेका उहा न थी सघी आहे। हीउ इदारो जेको आहे उहो तबाह आहे ऐं सिर्फ़ु मुख़्तलिफ़ सिफ़ारिशी मुलाज़िमनि खे ऐं जेके उते कामोरा वेठा आहिनि उन्हनि खे नवाज़ण जे लाइ हीउ इदारो ॼण ठहियलु हुजे ऐं सिर्फ़ु पघारूं जेके आहिनि ॾियण जे लाइ हीउ इदारो ठहियलु हुजे। बाक़ी कंहिं बि क़िस्म जी का बि जेका आहे उहा सनत खे तरक़ी जेका आहे उहा न मिली सघी आहे। जी अच्छा सकीर, सिंसिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जो उहो कहिड़ो कामरो आहे जंहिंखे हिकु ई वक़्तु डायरेक्टर एडमिन, डायरेक्टर सखर ऐं लाड़काणे जो चार्जिस मिलियल आहिनि? इन कामोरे मथां एतिरी महिरबानी जा सबब कहिड़ा आहिनि? ॾिसो, हिन वक़्तु जेको आहे सिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जो MD जेको आहे उहो शाहिद अली शाह आहे। त उन जूं जेके आहिनि ख़ासि इन कामोरे ते महिरबानियूं रहियूं आहिनि। 19 ग्रेड जो हीउ जेको आहे कामरो नदीम कुरैशी आहे। इन खे जेके आहिनि 3 उहिदनि सां नवाज़ियो वियो आहे। यानी उन में ॿिया बि जेके ऑफिसर मौजूदु आहिनि पर उनखे साइड लाइन कयो वियो आहे। इन नदीम कुरैशी खे डायरेक्टर एडमिन जी चार्ज ॾिनल आहे। उनखां अलावा लाड़काणे रीजन जी चार्ज मिलियल आहे ऐं सखर वारे रीजन जी बि जेका आहे उहा चार्ज मिलियल आहे। यानी इन कामोरे खे 3 उहिदा जेके आहिनि उहे ॾिना विया आहिनि। हालांकि नदीम कुरैशी जी तव्हां भर्ती चेक कंदव या उन्हनि जूं तरक़ियूं जेके आहिनि उहे चेक कंदव त समूरा जेके आहिनि उहे तफ़सील साम्हूं अची वेंदा ऐं उन्हनि जेके आहिनि कमनि जी निशानदेही थी वेंदी त हिननि जी भर्तियूं जेके आहिनि उहे कीअं थियूं आहिनि। यानी मुख़्तलिफ़ इन सिफ़ारिशी माण्हुनि खे नवाज़ण जे लाइ जेके आहिनि हीअ इदारा ॼण ठाहियल हुजनि ऐं उन्हनि अहिड़नि ई माण्हुनि खे जेके आहिनि उहे पोइ 3 चार्जूं जेके आहिनि उहे ॾिनियूं वञनि थियूं। ईअं ई जेको आहे हीअ इदारा तबाह कया विया आहिनि। सनत खातो जेको आहे मुख़्तलिफ़ इन्हनि इदारनि में जेके गैर क़ानूनी तौर ते भर्तियूं थियूं, तरक़ियूं थियूं, उन ते हुन अखि ॿूटे छॾी। जाम इकरामला धारे जो जेको गुज़िरियल 4.5 सालनि खां हिन जो वज़ीर रहियो आहे। हाणे त हीअ अगस्त ईंदड़ महीने में जेको आहे हीअ हुनजो मुद्दो जेको आहे सिंध असेंबली जो पूरो थींदो। पर हुननि 4.5 सालनि में जाम इकरामला धारे जो साहिबु जेको आहे उहो कंहिं बि क़िस्म जी हुनजी कारकर्दगी ईअं चई सघिजे थो त ज़ीरो रही। हिन वक़्तु बि मुल्क खां ॿाहिरि आहे। गुज़िरियल
जेका हफ़्ते में बि जेको आहे उन सां राब्ते जी कोशिशि कई वई त हू साइट याने उन जी ज़िम्मेवारी आहे त हू इन अची सिंध जे सनतनि वारे खाते जो वज़ीर आहे त हू ॿुधाए त 4.5 सालनि में हुन सिंध जे सनतनि खे तरक़ी वठाइण जे लाइ कहिड़ो कमु कयो। पर हू ॿाहिरि मुल्क में वेठल आहे। गुज़िरियल 1 हफ़्ते खां हिन प्रोग्राम में बि हू अचणु जेको आहे उन पसंदि न कयो ऐं MD साहब सां बि जेको आहे उहो राब्ते जी कोशिशि कई, उहो बि जेको आहे ॿुधाए पियो त आउं किथे जेको आहे उहो रस्ते में आहियां, इन करे हू न अची सघियो। त सिंध जे सनतनि वारे पासे जेको आहे उनखे तरक़ी वठाइण जे लाइ सिंध जो सनत खातो ई जेको आहे रुकावट बणियलु आहे। तंहिं करे इहे इदारा जेके आहिनि उहे ॿई तबाह थी विया। सिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जेको आहे उहो मुकमल तौरु तबाही तरफ़ हलियो वियो आहे। जी अच्छा सगीर, सिंध में नंढनि सनतुनि खे हथी वठाइण लाइ सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन पारां सिंध जे कहिड़नि ज़िलनि में सेंटर्स या के इदारा क़ाइमु थियल आहिनि ऐं उहे हिन वक़्तु कहिड़ी पोज़ीशन में आहिनि? ॾिसो, सिंध जेके आहिनि उहे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में हिन वक़्तु सनती जेके आहिनि उहे इदारा क़ाइमु थियल आहिनि। सिंध इंडस्ट्रियल इस्टेट्स जे नाले सां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में आहिनि। उन में तक़रीबन मां तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद रीजन में 11 जेके आहिनि उहे सिंध इंडस्ट्रियल इस्टेट्स क़ाइमु थियल आहिनि। उन्हनि खे बाक़ाइदे सां ऐं ज़मीनूं मिलियल आहिनि, पर उहे ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि जे लाइ इस्तेमालु न थी सघियूं आहिनि। ॾाढी अफ़सोस जो की ॻाल्हि आहे। उते इन्हनि जी जेका आहे उहा ईअं ई चई सघिजे त हिननि जी नाअहली ऐं नाक़स रिथाबंदी जे करे जेके आहिनि हीउ इदारो तबाह थी वियो। इन्हनि खे ज़मीनूं बि ॾिनियूं वयूं, इन्हनि जूं मिल्कियतूं बि सिमाल इंडस्ट्रीज़ जूं मौजूदु आहिनि। उन जे बावजूद बि जेके आहिनि हीउ इदारो जेको आहे उहो पंहिंजा मक़सद हासिल करण में नाकाम वियो। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हैदराबाद, दादू, बदीन, मीरपुर ख़ास, सांगड़, टंडो आदम, हाला, सेवण, मीरपुर ख़ास, हैदराबाद ऐं मिठी में जेके आहिनि उहे सिंध इंडस्ट्रियल इस्टेट्स जेके आहिनि उहे क़ाइमु आहिनि। ईअं ई सखर में सखर, रोड़ी, गंबट, नवाबशाह में बि जेके आहिनि इन्हनि जा इदारा क़ाइमु थियल आहिनि। सागिरी लाड़काणे रीजन जी ॻाल्हि कयूं त लाड़काणो, शिकारपुर ऐं कंदकोट में जेके आहिनि उहे 3 सिंध इंडस्ट्रियल इस्टेट्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि। उन्हनि जूं ज़मीनूं बि जेके आहिनि उते मौजूदु आहिनि, पर उन्हनि ज़मीन ते जेका आहे उहे सनतूं क़ाइमु न थी सघियूं आहिनि ऐं इहे प्लाट्स जेके आहिनि उहे ख़ाली रहिजी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे उहे अलाट बि थियल आहिनि। ईअं ई कराची रीजन में इंडस्ट्रियल पार्क्स जेके आहिनि उहे मौजूदु आहिनि, उन्हनि जे लाइ ज़मीनूं मौजूदु आहिनि ऐं सिंध इंडस्ट्रियल इस्टेट्स ठट्टा जेको आहे उते उन्हनि खे ज़मीन ॾिनल आहे। ऐं ईअं ई नादरन बाईपास समेत मजमूई तौर ते सॼी सिंध में जेके आहिनि उहे सिंध इंडस्ट्रियल इस्टेट्स मौजूदु आहिनि, पर उनखे जेके ज़मीनूं ॾिनी वियूं त जीअं सिंध जे सनतनि जी जेका उहा तरक़ी थिए, हथ जे हुनर खे तरक़ी वठाइजे। पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त इन्हनि जी नाक़स रिथाबंदी जे करे ऐं नाअहली जे करे, अदम दिलचस्पी जे करे, करप्शन जे करे ही इदारा जेके आहिनि उहे तबाह थी विया। जीअं साइट जो इदारो तबाह थियो, ईअं ई सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जो इदारो जेको आहे उहो हथ वठी तबाह कयो वियो आहे। जी अच्छा सगीर, सनतनि जी तरक़ी ऐं हथ जे हुनर खे तरक़ी वठाइण लाइ लॻभॻि 1600 खां वधीक सनतूं लॻाइण लाइ जेके प्लॉट्स अलाट थियल आहिनि, छा उते सनतूं क़ाइमु थियूं आहिनि? असां वटि इहे बि रिपोर्ट्स आहिनि त 2800 खां वधीक प्लॉट्स ते कब्ज़ा बि थी चुका आहिनि। इन बाबति तव्हां वटि कहिड़ी ॼाण आहे? ॾिसो, सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन खां जॾहिं मूं इहा मालूमात वरिती त तव्हांजा केतिरा प्लाट्स आहिनि जेकी सिंध जे सनतूं क़ाइमु करण जे लाइ मौजूदु आहिनि, उन्हनि जेका असांखे इहा इंफॉर्मेशन जेका उन्हनि ॾिनी त उहे हिननि जूं टोटल जेके आहिनि अहिड़ा 1625 अहिड़ा प्लाट्स आहिनि जेकी मुख़्तलिफ़ माण्हुनि खे अलाट कया विया आहिनि। याने उन्हनि खे क़ानूनी तौर ते 2 सालनि अंदरि उहा उन ते सनत लॻाइणी आहे ऐं जेकॾहिं सनत हू नथो लॻाए त उते उनजी प्लाट जेको उनखे नोटिस जारी करे उनजी प्लाट जी कैंसलेशन कई वेंदी आहे। पर हीअ ईअं न थियो आहे। हिन में केतिरा ई साल जेके आहिनि उहे थी विया आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि उन ते कमर्शियल वारियूं एक्टिविटी जेके आहिनि उहे शुरू करे छॾियूं आहिनि। किथे वरी उन्हनि प्लाट्स जेके आहिनि उहे किराए ते ॾेई छॾिया आहिनि ऐं माज़ी में उन्हनि जूं इंस्पेक्शन बि जेके आहिनि उहे थी वियूं आहिनि, पर उन ते का कार्रवाई न थी आहे। अचूं था इन प्लाट्स वारे ते त सिंध हाणे हैदराबाद में जेके आहिनि उहे 131 प्लाट्स अलाट थियल आहिनि, पर उन ते सनतूं क़ाइमु न थी सघियूं आहिनि। ईअं ई दादू में 27 आहिनि, बदीन में 46, मीरपुर ख़ास में 171 आहिनि, सांगड़ में 42 ऐं हाला में 34 प्लाट्स जेके आहिनि उहे अलाट थियल आहिनि, पर उन ते सालनि खां सनतूं क़ाइमु न थी सघियूं आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जूं
जेके उन ते नज़रूं आहिनि, किन ते वरी कब्ज़ा बि थी चुका आहिनि, किन वरी माण्हुनि जेका इहे सिर्फ़ु वालार करे छॾी आहे ज़मीन जी। साॻी रीति मतिलबु हैदराबाद रीजन में 611 प्लाट्स जेके आहिनि उहे अलाट थियल आहिनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे, पर उन ते सनतूं क़ाइमु न थी सघियूं आहिनि। अहिड़ी तरह सखर रीजन जा जेके आहिनि उहे 475 प्लाट्स मुख़्तलिफ़ 72 माण्हुनि जे वेझनि मिट माइटनि, उन में उहे माण्हू बि शामिल आहिनि जेकी सिंधसिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जा जेके 72 माण्हू हुजनि था या कुझु सियासी जमायत सां जिन जो तालुक़ हुजे थो, उन्हनि जा वेझा मिट माइट जेके आहिनि उन्हनि जे नालनि ते ही प्लाट्स जेके आहिनि उहे अलाट थियल आहिनि। पोइ उहे कमर्शियल मक़सदनि लाइ उहे जेके आहिनि उहे इस्तेमालु कया विया आहिनि, कुझु जेके आहिनि उहे ख़ाली पियल आहिनि। पर सिंधसिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जेको आहे उहे उन ते सनतूं क़ाइमु करण जे हवाले सां के क़दम खणण लाइ बि जेको आहे उहो कोशिशूं हुन न आहिनि कयूं ऐं 475 प्लाट्स जेके आहिनि उहे सखर रीजन में ख़ाली पियल आहिनि। लाड़काना रीजन जी पाण ॻाल्हि कंदासीं त लाड़काना रीजन में 470 प्लाट्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे अलाट थियल आहिनि ऐं अलाट थियल प्लाट ते जेके आहिनि उहे सनतूं क़ाइमु न आहिनि थी सघियूं। त उन में जेका आहे उहा सिंध इंडस्ट्रियल इस्टेट लाड़काने में 326 आहिनि ऐं शिकारपुर में 106 ऐं कंदकोट में 38 जेके आहिनि उहे प्लाट्स ख़ाली पियल आहिनि। ऐं कराची जी पाण ॻाल्हि कंदासीं त कराची में बि वॾे अंग में जेके आहिनि उहे प्लाट्स अलाट थियल आहिनि पर उते ख़ाली पियल आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि खे अलाट थी विया आहिनि। उनखे 2 सालनि अंदरि इंडस्ट्री लॻाइणी हुई पर उन्हनि सनतूं जेके आहिनि उहे न आहिनि लॻायूं। ईअं ई ठट्टा में जेके आहिनि उहे ठट्टा ऐं नादरन बाईपास समेत। ठीक है सकीर, तव्हां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असां सां लाइन ते मौजूदु आहे सिंधसिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जो MD शाहिद शाह साहब। अस्सलाम वालेकुम शाहिद शाह साहब। वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। शाहिद शाह साहब, सभ खां पहिरीं असांखे इहो ॿुधाइजो त सिंधसिमाल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन जंहिं मक़सद लाइ क़ाइमु कई वई उहो मक़सदु हिन वक़्तु ताईं छो हासिल न थी सघियो आहे? हाँ, बेसिकली इहो आहे त थोरो हिनमें जेकी असां प्लाटिंग जेका प्लाट जेके अलाटमेंट कयूं था त उहो प्रॉपरली जेके आहिनि से हुन में यूटिलाइज़ेशन कोन पई थिए। पोइ उनजे लाइ हिकिड़ी हाणे स्टेट जी जेको आहे सो मिनिस्टर साहब जी बि उन ते उनखे फोकस कयो आहे, सेक्रेटरी साहब बि फोकस कयो आहे त इनखे अहिड़ी का अमेंडमेंट आणियूं जेको आहे सो जंहिंमें जेके प्लाट्स आहिनि उहो प्रॉपर जेको आहे सो इंडस्ट्रियलिस्ट खे जेको आहे सो अलाटमेंट थिए त जीअं जेको आहे उहो प्रॉपरली यूज़ बि थियनि। बेसिकली हिन में इहो किथे बि हुन में कानून में इहा शइ कोन्हे कि जेको आहे सो हीउ जेको माण्हू अप्लाई करे थो उनखे जेको आहे असां ॾेई सघूं था। पोइ उन में उहे जेको आहे उन में इहा शइ थिए थी त की काफ़ी हदनि ते जेका आहे उहा प्रॉपर जेका आहे यूटिलाइज़ेशन कोन थी थिए, माना उते इंडस्ट्रीज़ इस्टेब्लिश कोन था करनि। पोइ इंडस्ट्रीज़ इस्टेब्लिश न करण जे करे जेको आहे सो उहो इंडस्ट्री प्रोमोट कोन थी थिए। त असुलु सबबु इहो आहे त उन में जेके आहिनि से प्रोफेशनल माण्हू बि अची था वञनि जंहिंजे करे इहे शयूं पैदा थियनि थियूं। अच्छा शाह साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त हीअ जेकी तव्हांजी रिपोर्ट्स आहे त 1625 प्लाट्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे अलाट थियल आहिनि त उन ते सनतूं न लॻी सघियूं आहिनि, त तव्हांजी छा मतिलबु कानून तव्हांजो छा चवे थो 2 सालनि अंदरि उन्हनि खे सनतूं लॻाइणियूं आहिनि त तव्हांखे जेको पंहिंजो कमु करणु घुरिजे यानी उन्हनि जो मतिलबु प्लाट जेका आहे उहा अलाटमेंट कैंसिल बि करे सघिजे थी या उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां कार्रवाई बि करे सघो था या उन्हनि मतिलबु तव्हांजो तरीक़ेकार छा हूंदो आहे त सिर्फ़ु उन्हनि ते वालार करे छॾी आहे प्लाटनि ते? बिल्कुलु जेको आहे सो जेका अलाटमेंट जीअं हाणे मूंखां पहिरियां ई थी चुकी आहे त काफ़ी अहिड़ा प्लाट्स आहिनि जेके अलाटमेंट थी आहे हुते जेके यूनिट उन्हनि इस्टेब्लिश न कया आहिनि त उन्हनि में असां उनमें काफ़ी मां ओवरऑल तक़रीबन सिंध जी विज़िट कई आहे पूरी त उन में मां काफ़ी अहिड़ा प्लाट्स कढिया आहिनि जेके मां कैंसिल बि कया आहिनि, काफ़ी कैंसिल कया आहिनि। असां कैंसिलेशन में विया आहियूं ऐं उन्हनि ते असांजो कमु हले थो पियो ऐं इन ते असां स्पेशली फोकस कयो आहे त जेको आहे जेके विदिन 2 years जेको आहे सो हिननि खे दे हैव टू एस्टेब्लिश यूनिट, बट जेकॾहिं जेके उन में फेल विया आहिनि ऐं दे डिडंट कंप्लाई दी इंस्ट्रक्शंस जेको आहे सो ऑलरेडी इशूड इन दी ऑर्डर जो अलाटमेंट ऑर्डर जेको थिए थो हुनमें असां इंस्ट्रक्शन हुन में जेके कंडीशंस जेके ॾींदा आहियूं त उहे तव्हां हुनखे जेको आहे प्रॉपरली फॉलो कयो। उन न करण जे करे जेके ॿिए प्लाट्स काफ़ी असां हुन में कैंसिलेशन में विया आहियूं ऐं कैंसिल कया आहिनि ऐं हिते बि असां हिन में जेको आहे सो मुंहिंजूं बि विज़िट्स हलनि थियूं ऐं मां कुझु रिपोर्ट बि घुरायां थो आरडीज़ कान जेके तव्हां वटि सिक यूनिट आहिनि, क्लोज यूनिट आहिनि जेको आहे सो जेके प्रॉपर यूज़ न थिया आहिनि त उन्हनि जी असांखे रिपोर्ट्स ॾियो त असां हुनखे फौरी कैंसिल कयूं।
पोइ उन में असांखे इहो आहे त काफ़ी कैंसिल कया आहिनि ऐं काफ़ियुनि में जेको आहे सो उन में कम बि शुरू थियो आहे त काफ़ियुनि में यूनिट्स बि लॻनि था उन सख़्तीअ जे करे। त असुलु सबबु इहो ई आहे त जेको आहे सो उन में असां हाणे उनखे प्रॉपरली अटेंशन ॾिनो आहे त जेको आहे जीअं उन में असांजी जेके इंडस्ट्रीज़ में जेके यूनिट्स आहिनि इस्टेब्लिश थियनि त जीअं असांजी इंडस्ट्रीज़ प्रमोट थिए। शाह साहब, जे मक़सद लाइ हीउ इदारो ठाहियो वियो हो, नज़र त ईअं अचे पियो त हीउ इदारो सिर्फ़ु मुलाज़िमनि खे पघार ॾियण जे लाइ ॼण ठाहियो वियो आहे। सिंध जी सनअतनि खे कंहिं बि क़िस्म जी का तरक़ी जेको आहे उहो नाहे वठाए सघियो। 400 माण्हुनि जी जिते गुंजाइश हुजे उते 800 माण्हू जेके आहिनि उहे कमु कनि ऐं जंहिं मक़सद लाइ उहे इदारा जेके आहिनि उहे ठाहिया विया उहे फंड्स न हुजण जे करे बंदि थी वञनि। उनमें तव्हांखे मां ॿुधाईंदुसि त रेडीमेड गारमेंट्स ट्रेनिंग सेंटर खैरपुर जेको आहे उहो तव्हांजो बंदि थी चुको आहे। गिलास प्रोडक्ट डेवलपमेंट सेंटर जेको आहे हैदराबाद जो उहो बि बंदि थी चुको आहे। हैदराबाद लेदर फुटवेयर सेंटर जेको आहे, हैंडीक्राफ्ट्स डेवलपमेंट सेंटर कश्मीर जेको आहे, इहे इदारा तव्हांजा ठहिया ऐं बंदि थी विया। यानी सिर्फ़ु हीउ इदारो मुलाज़िमनि खे पघार ॾियण जे लाइ ठहियो हुयो या सिंध जी सनअतनि जी तरक़ी जे लाइ? बिल्कुलु तव्हां सही था चओ। जेको आहे सो त इहे काफ़ी इदारा वाकई जेको आहे सो जीअं मां हिन में जेको आहे सो चार्ज वरिती आहे त इहे शयूं मूंखे रिपोर्ट थियूं त जेको आहे सो जेको खैरपुर जो तव्हां इदारो ॿुधायो जो हैदराबाद लेदर वारो आहे, इहे जेको आहे हिन ते कब्ज़ा बि थी चुको आहे। मां उहो लेदर वारो जेको हुयो जेको इदारो उहो मां हुन कब्ज़े खां छॾायो त असां कोर्ट में वियासीं ऐं कोर्ट जेको आहे असांजे फेवर में पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो। उन खां पोइ असां पंहिंजे पोज़ीशन में तो आहे। हाणे असां उन में कोशिशि में आहियूं त असां जेको आहे हुते जेको आहे सो पंहिंजो यूनिट हिकिड़ो एस्टेब्लिश कयूं त जेको आहे सो त जीअं उहो असांखे जेको आहे कोई इनकम ॾेई सघे। ऐं इन खां अलावा जेको आहे तव्हांजी ॻाल्हि जेका तव्हां चयो त वाकई जेको आहे एक्सेस में अपॉइंटमेंट थियल आहे उहा मां सम्झां थो त काफ़ी जेका आहे एक्सेस में अपॉइंटमेंट थियल आहे उहा 2012 में हिन में जेका थी पोइ उनखे इहो जेको आहे सो हुनजो बर्डन वाकई जेको आहे तमामु घणो हिन असांजी कारपोरेशन ते जेको आहे इदारे ते पियो आहे त उहा एक्सेस में अपॉइंटमेंट थी आहे बिल्कुलु। उहो उन हवाले सां तव्हां बिल्कुलु सही था चओ। अच्छा सर, जेको तव्हांजो बोर्ड ऑफ डायरेक्टर ठहियल आहे उन जो आख़िरी इजलास जेको आहे छा वज़ीर साहब खे टाइम नथो मिले या तव्हां लिखियो न आहे त ही बोर्ड जी जेका मीटिंग जी का ज़रूरत आहे? जेका मूंखे इंफॉर्मेशन आहे त अगस्त 2022 में ही इजलास थियो बोर्ड जो, उनखां पोइ साल ज़रे घटि थियण वारो आहे जेको हर 3 महीननि में इजलास थियणो आहे। पर हू इजलास 1 साल में या मुंहिंजे ख्याल में उनखे टाइम न आहे वज़ीर साहब खे या तव्हां न आहे लिखियो आहिनि बोर्ड जे लाइ? न बिल्कुलु हुन में पंहिंजो करस्पॉन्डेंस थियल आहे। जेको आहे सो पंहिंजो कॾहिं कॾहिं इहो टाइम थिए थो जेको आहे तव्हां वारी ॻाल्हि दुरुस्त आहे त जेको आहे सो टाइमिंग जेको आहे सो न साहब वटि जेको आहे या असां वटि जेको आहे सो कॾहिं कहिड़ा प्रॉब्लम्स थी था वञनि जेको आहे सो टाइमिंग हेठि मथे थिए थी। असां हुन ते बिल्कुलु जेको आहे सो हुन ते बाक़ाइदा अटेंशन ॾिनो आहे त भाई असां इहा मीटिंग जेका बोर्ड जी जेका आहे कराए वठूं। इनशाला जल्दी इहा बोर्ड जी मीटिंग थी वेंदी इनशाला। अच्छा सर, ॿियो मुंहिंजो आख़िरी तव्हां खां सवाल आहे त सिंध हाई कोर्ट हिकिड़ी इंक्वायरी कमेटी जेका आहे उहा क़ाइमु कराई हुई ऐं उहा तफ़सीली इंक्वायरी कमेटी हुई। उन में इहो साबित थियो हुयो त अरबे रुपयनि जूं जेके मिल्कियतूं आहिनि सिंध सिमाल इंडस्ट्रीज़ जूं उहे घटि अघ ते उन्हनि मुख़्तलिफ़ माण्हुनि खे विकिरो कयूं हुयूं ऐं उहे किराए ते घटि अघ ते ॾेई करे हुकूमत खे अरबे रुपयनि जो नुक़सानु ॾिनो वियो। उन्हनि में वज़ीरनि जा, MDs जा, सेक्रेटरी सनत जा, समूरनि माण्हुनि जा उनमें नाला हुया। त उहा जेका इंक्वायरी कमेटी ते छा एज़ अ MD तव्हां कंहिं क़िस्म जी का कार्रवाई कई आहे या सनत वारे खाते जे सेक्रेटरी या वज़ीर साहब उन ते कंहिं क़िस्म जी कार्रवाई कई आहे? छाकाणि पाण त इहो ई सम्झंदासीं त इहे जेके कामोरा माज़ी में रहिया उन्हनि त हीअ हथु वठी जेके आहिनि घटि अघ ते उहे पंहिंजूं मिल्कियतूं माण्हुनि खे विकिरो करे ॾिनियूं ऐं घटि अघ ते रेंट ते ॾिनियूं, तॾहिं ही इदारो तबाह थियो। बेसिकली ॾिसो न हाणे जेको माण्हू कोर्ट में वियल आहे जेकॾहिं कोर्ट हुननि जो डिसीजन ॾिनो आहे त हुननि जेको आहे कोर्ट जी इम्प्लीमेंटेशन थी आहे त कोर्ट जेको आहे सो उन में असां हुनजी मुदाख़लत कोन था करे सघूं। त मूंखां जेको आहे सो इहो पुराणो मामिलो आहे तमामु जेको आहे सो मां सम्झां थो त इहो 2020 जो मामिलो आहे सर ऐं ही नेब जे हवाले थियल आहे मामिलो। बिल्कुलु बिल्कुलु जॾहिं उहो हिकिड़ो इदारो इंक्वायरी करे थो त नेब जो इंक्वायरी करे थो त हाणे उहो हुन जॾहिं का डिसीजन ईंदी त हुन ते पोइ असां वरी फर्दर जेको आहे इम्प्लीमेंटेशन कंदासीं जेको हुकुम हूंदो। अच्छा सर, आख़िरी सवाल तव्हां खां 19 ग्रेड जो तव्हां वटि नदीम कुरैशी आहे जंहिं ते तव्हां ख़ासि महिरबान बि आहियो त उनखे 3 चार्जूं ॾिनियूं वयूं आहिनि। एडमिन जी चार्ज ॾिनल आहे, लाड़काणो, सखर, छा ॿिया ऑफिसर कोन्हनि या तव्हांजो वेझो आहे उहो उनजे करे? न अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। कारण मुंहिंजो जेको आहे छा आहे बेसिकली असां वटि तमामु घणी शॉर्टेज ऑफिसर्स जी
असांजा 19 ग्रेड जो इहो हिकिड़ो ई ऑफिसर आहे। अच्छा। बेसिकली जेको आहे पोस्टियूं आहिनि 19 ग्रेड जूं, जेको आहे उन जे करे हिनखे जेको आहे ड्यू टू पंहिंजो असां हिन जे गैप जे जेको आहे फिल करण जे लाइ हिनखे जेको आहे असां चार्ज ॾिनी आहे। त बेसिकली जेको आहे असां वटि ऑफिसरनि जी तमामु घणी खोट आहे। प्रोमोशन्स थिया कोन्हनि के जेको आहे 2012 खां वठी इदारो जेको आहे थोरो नुक़सान में जो वञे थो, त हिन जे करे प्रोमोशन बि कोन था करे सघूं, त जीअं हुनखे जेको आहे वधीक जेके उनजा मुराद आहिनि उहे असां हुनखे ॾेई सघूं। हिन जे करे इहो सबबु आहे। ही तव्हां ॿुधायो था त मुलाज़िमनि जी अञा ताईं खोट आहे, गुंजाइश 400 जी वर्किंग जेका आहे उहा 800 जी ॿुधाए पिया। आम मुलाज़िमनि जी गुंजाइश कोन थो चवां, ऑफिसर्स जी खोट आहे। जेके अबो 18 ऐं 19 जेके ऑफिसर आहिनि उन्हनि जी खोट इन हवाले सां आहे त उनजा प्रोमोशन कोन थिया आहिनि, त उहो न प्रोमोशन न हुजण जे करे इहो जेको आहे असां समरी बि ठाहे असां मिनिस्टर साहिब ॾे मोकिले ॾिनी आहे हिन करे, त जीअं असांजा ऑफिसर जेके हिनखे प्रोमोट कयो त हेठनि खे त मथे अचनि, त जीअं असांजी खोट जेका आहे पूरी थी वञे। ठीक है MD साहब, वही मेहरबानी अवां जी प्रोग्राम में वक्त ॾियण जे लाइ। सकीर, MD साहब जी ॻाल्हि ॿोल अवां ॿुधी, अवां इन खाते जे वज़ीर साहब जी कारकर्दगी असांजे नाज़रीन सां शेयर कजो। ॾिसो, सिंध जे वज़ीर जी जेका आहे उहा कारकर्दगी ख़ासि तौर ते जाम विक्रमनाथ धारे जो उनजी का बि कारकर्दगी साम्हूं जेका आहे उहा बहितर नाहे रही। गुज़िरियल 4.5 सालनि खां उहो वज़ीर रहियो आहे, पर हुनजी कारकर्दगी ज़ीरो नज़र अचे पई। सिंध जे सनतनि वारे खाते जी तव्हां ॾिसो MD साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी त टाइम जो वाक़ई इशू आहे, यानी बोर्ड जो अहम जेको हिकिड़ो इजलास हूंदो आहे उन में अहम फ़ैसिला जेके आहिनि उहे कया वेंदा आहिनि त कहिड़नि मुलाज़िमनि खे तरक़ी ॾिजे, छा कजे, सिंध जे सनतनि जी बहितरी कीअं कजे, हथ जे हुनर वारनि खे जेको आहे कीअं तरक़ी वठाइजे, समूरा बहितरीन जेके आहिनि उहे फ़ैसिला बोर्ड जे इजलास में ई थींदा आहिनि। पर बोर्ड जो इजलास जेको आहे आख़िरी अगस्त में ई थियो आहे, त अगस्त 2022 खां पोइ इजलास ई नाहे थियो, यानी वज़ीर साहब खे टाइम ई नाहे मिलियो, यानी उनजी अदम दिलचस्पी ऐं लापरवाही जे करे जेको आहे इहे जेके आहिनि उहो बोर्ड जो इजलास नाहे थी सघियो। ईअं ई जेके आहिनि सिंध जे सनतनि खे तरक़ी वठाइण जे हवाले सां मजमूई तौर ते जेका वज़ीर साहब समेत सिंध जे सनत वारे खाते जी नाक़स रिथाबंदी जे करे ऐं उन्हनि जी ख़राबु कारकर्दगी जे करे जेको आहे उहे जेके सिंध जो सनती इदारा जेके आहिनि, मूं जीअं तव्हांखे ॿुधायो MD साहब खे बि उन जो जी ॻाल्हि जो जेको आहे उहो एतिराफ़ु कयो त इहे इदारा बंदि थी चुका आहिनि ऐं उन्हनि ते कब्ज़ा थी चुका आहिनि। इन ई सिलसिले जे करे वज़ीर साहब खे टाइम न हुजण जे करे ऐं सुठी जेका आहे उहा रिथाबंदी या प्लानिंग न करण जे करे इहा सिंध जी सनत जेका आहे उहा तबाह थी वई आहे ऐं सिंध जे सनतनि खे तरक़ी वठाइण जे हवाले सां उनजो कंहिं बि क़िस्म जे के ख़ासि जेके आहिनि उहे मिनिस्टर साहब जा क़दम जेके आहिनि उहे साम्हूं गुज़िरियल 4 सालनि में न आहिनि आया ऐं ईअं ई जेके स्टेक होल्डर आहिनि जे ख़ासि तौर ते सनतकारनि जे हवाले सां उन्हनि का ख़ासि वेहक नाहे कई, उन्हनि खे कंहिं बि क़िस्म जो को टाइम न ॾिनो वियो। इंफ्रास्ट्रक्चर जी जेका उहा खोट, उते जेके आहिनि प्लाटनि में सहूलियतनि जी अणहूंद जे करे जेके आहिनि उहे सिंध जूं सनतूं जेके आहिनि उहे बंदि थियनि पियूं, इदारा जेके आहिनि सिंध जा सनती उहे बंदि थियनि पिया। इन जे करे जेका आहे ही इदारा जेके आहिनि उहे सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन हुजे या साइट जो इदारो हुजे, इहे जेके आहिनि उहे तबाह थी विया आहिनि। सिर्फ़ु मुलाज़िमनि खे पघारूं ॾियण जे लाइ रहिजी विया आहिनि ऐं सिंध जी जेका सनत आहे उहा तबाही तरफ़ वञे पई ऐं जिते लखें माण्हुनि जो जेको आहे उहो रोज़गारु लॻल हुयो उहे माण्हू जेके आहिनि बेरोज़गार थी विया आहिनि। ठीक है, वही मेहरबानी सकीर, इन अहम मामले ते अवां असांजे नाज़रीन खे तफ़सील सां आगाह कयो आहे ऐं ॿुधायो त सिंध स्मॉल इंडस्ट्रीज़ कॉर्पोरेशन कीअं तबाही जे वर चढ़ी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमून खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।